तकरीर जे लाइ जंहिं माण्हू खे सॾे रहियो आहियां अभी यकीन करियो सिंध जॾहिं बि सॾु कयो आहे त हुन सॾ में सॾु ॾिनो आहे। कराची जा रस्ता समूरी सिंध जा रस्ता इन ॻाल्हि जा साखी हूंदा त वतन जॾहिं बि सॾु कयो आहे, वतन जो माण्हू जॾहिं बि तकलीफ़ में मुब्तला थियो आहे तॾहिं उन सिंध सुजागी फोरम जे प्लेटफॉर्म तां जेकॾहिं रड़ कई हुजे ऐं अॼु जेकॾहिं उहो इंडियन नेशनल कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां रड़ कई हुजे तॾहिं सारंग जोयो कराची जे रस्तनि ते सरापा एहतजाज थियो हूंदो। हाणे इंतहाई प्यार ऐं एहतराम इंडियन नेशनल कांग्रेस जे मर्कज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र अदा सारंग जोयो के गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजो ख़िताब पेश कनि। खुदा राम रहमान वा सिंध जीअरे मोया जोई अमुन पाण खे हाण आज़ाद घुर्जे वतन पाण खे हाण आज़ाद घुर्जे वतन। सिंधु देश मुक़द्दरा रहबरे सिंध मुफ़क्किर आज़म साईं जीएम सैयद रहबरा इंडियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र जी हैसियत में पंहिंजी समूरनि भेनरुनि खे सिंध जे बाशऊर शागिर्दनि खे नौजवाननि खे क़ौमी कारकुननि खे शागिर्द तंज़ीमुनि खे सियासी समाजी तंज़ीमुनि जे दोस्तनि खे जस्तो ॾियां जिन हिन अहम सिंध मार्च में शिरकत करे क़ौमी फर्ज़ निभायो आहे। अॼु हिन धरती ही धरती जेका जिते असां वेठा आहियूं ही सिंध धरती जो उहो इलाइक़ो आहे तारीख़ जो उहो तारीख़ी तख़्तगाह आहे जंहिं तख़्तगाह ते अंग्रेज़ दौर में सिंध जी आज़ादी जो सिद्ध पुॼियो। अॼु असां उन धरतीअ तां वचन था कयूं त सिंध देश जी मुकमिल आज़ादी जो सच हिन धरतीअ तां उभारी आहे। छो त असां इहो वाज़े ॿुधाइण था चाहियूं त सिंध हज़ारनि सालनि खां हिकु जुदा तारीख़ी वतन रहियो आहे। सिंधी हज़ारनि सालनि खां असां हिकु जुदा क़ौम रहिया आहियूं ऐं असां हिकु मुआहिदे तहत 1940 जे मुआहिदे तहत हिन फेडरेशन में इन शर्त में शामिल थियासीं त असां हिन फेडरेशन में वतन जी हैसियत में हूंदासीं। असांजो वतन आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार हूंदो। असां जी क़ौम जो तशख़्ख़ुस फ़आल हूंदो। असांजी ज़ुबान क़ौमी सिंधी हूंदी। असां पंहिंजे वसीलनि जो आज़ादाना इस्तेमाल कंदासीं। पर 77 साल तारीख़ में पंजाब साम्राज्य इस्टेब्लिशमेंट न सिर्फ सिंध पर हिन खिते में हिन फेडरेशन में शामिल उन तारीख़ी वतननि खां इनकार कयो। यानी 1940 जी करारदाद जंहिंमें लिखियल आहे त सिंध समेत जेके बि तारीख़ी वतन शामिल हूंदा उहे सावरेन ऐं ऑटोनॉमस हूंदा यानी आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार हूंदा। पर पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट फौज ब्यूरोक्रेसी ऐं हितां जे नाइल हुक्मराननि सिंध खां उन जो तारीख़ी वतन जो तशख़्ख़ुस खसियो। सिंधी क़ौम खां उन जी सुञाणप खसे छॾी। सिंधी माण्हुनि खां उन जी तारीख़ी ॿोली खसे छॾी। सिंधी माण्हुनि जो समुंड खसे छॾियो। सिंधी माण्हुनि जे वाहिद जियापे जे ज़रिए दरिया ते धाड़ा आया। यादि रखो त सिंधू दरिया असांजे रुगो जियापे जो ज़रियो न आहे पर ही सिंधू दरिया असांजे वतन सिंध जो तख़लीक़कार आहे। अॼु खां 6 करोड़ साल अॻु हिमालय जे पहाड़नि मां ही शींहं सिंधू दरिया गजगोड़ करे खरबे वारीअ जे मिट्टी जे टननि सां हिन धरती खे
समुंड में धिके ॿार करे सिंधु देश जी सूरत में धरती तौर ते आबाद कयो। उन करे ही दरियाह असांजो मालिक ऐं वारिस आहे। ही दरियाह असांजो पालनहार आहे। पंजाब साम्राज्य समझे थो तो सिंधु जे मथा धाड़ा हणी सिंध जो पानी सुकाए सिंध के गुलाम बनाए उन्हनि खे गीजू रखी सघंदो त इहा उन्हनि जी भुल आहे। सिंध जो माण्हू वो बबरले जो मैदान हुजे, कराची जो मैदान हुजे या हैदराबाद जो मैदान हुजे, लखन जे तादाद में गति करे सिंध जे माण्हुनि जो पैगाम ॾिनो आहे त सिंध जो माण्हू मरी सघे थो, पंहिंजे वतन तां दस्तबरदार नथो थी सघे, न ही सिंधु दरिया तां दस्तबरदार थी सघे थो। सिंधु दरिया जे मथां असांखे को बि डैम ऐं कैनाल मंज़ूर न आहे, पोइ भले उन जो नालो मक्को रखो या मदीनो रखो, असांखे को बि कैनाल को बि डैम क़बूल न आहे। पंजाब साम्राज्य समझे थो त ही असांजी तहरीक रुगो कैनालनि खे रोकाइण जी तहरीक आहे, पर असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं हीअ तहरीक सिंधु देश जी आज़ादी जी तहरीक आहे। हीअ तहरीक सिंध वतन जे तशख़ुस जी बहाली जी तहरीक आहे। हीअ तहरीक सिंधु दरिया जी वापसी जी तहरीक आहे। हीअ तहरीक सिंध जी ज़मीनुनि जी मालिकी जी तहरीक आहे। छो त सिंध जा वारिस सिंधी माण्हू आहिनि। यूनाइटेड नेशन आलमी अदालत में विंदासी। छो अंग्रेज दौर में वर्ल्ड बैंक आलमी कोर्टुनि जे साम्हूं पंजाब सिंध सां 1945 वारो पाणी ठाह कयो हो। उन 45 वारे पाणी ठाह में वाइदो कयो वियो त सिंधु दरिया जो वारिस सिंधी माण्हू आहे, सिंधी क़ौम आहे, सिंधी वतन जा माण्हू आहिनि। उन करे सिंधु दरिया जो 75% पाणी सिंध जी मिल्कियत आहे ऐं सिंध जे माण्हुनि जी रज़ा खां ख़्वाहिश खां सवाइ सिंधु दरिया जे मथां को बि कैनाल ऐं डैम मंज़ूर न आहे। पर पंजाब साम्राज्य हमेशह उन मुआइदे जी भञकड़ी कंदो आयो। कॾहिं 1960 जे अंदरि अयूब खान जनरल अयूब खान सिंधु तास मुआइदो करे पंजाब जा 3 दरिया ब्यास रावी ऐं सतलज खपाए छॾिया। यादि रखो उहे 3 दरिया रुगो पंजाब जा न हुआ, सिंधु दरिया खे आबाद कंदड़ दरिया हुआ जेका पंजाबी फौज ऐं जनरलनि खपाए हिंदुस्तान खे पैसनि जे वस ॾेई छॾिया। ऐं सिंधु दरिया जे मथां करबेला मंगला डैम ठाहिया, चश्मा लिंक कैनाल ऐं थल कैनाल ठाहिया। अॼु ही 6 9 कैनाल ठाहिण जा ड्रामा कनि पिया। अरे बाबा तव्हां सिंध जे मथां कैनाल ऐं डैम ठाहे सिंध जी लखे एकड़ ज़रख़ेज़ ज़मीन तबाह करे छॾी। समुंड सिंध जी 80 लख एकड़ ज़मीन खाई चुको आहे। बतीन भट्टे ऐं सुजावल जी लखे एकड़ ज़मीन समुंड गिरी वियो आहे। लखे माण्हू दरबदर थी विया आहिनि, लॾपलाइण ते मजबूर थी विया आहिनि। लखे माण्हू जर खारो ऐं ज़हर उथण जे करे बीमारियुनि जे विखे हेपाटाइटिस C ऐं B ऐं गुर्दनि जी बीमारी में असांजे ॿार खां वठी करे ॿुढे ताईं, बुज़ुर्ग खां वठी करे नौजवान ताईं तड़पी मरे पियो। इहो कुदरती अज़ाब न आहे, हिन रियासत जो नाज़िल कयल ॼमर आहे। उन करे असां जो मुतालबो रुगो कैनाल ख़तम करण न, असांजो मुतालबो 1945 जे ठाह जी रोशनीअ में नओं पाणी जो मुआइदो आहे जंहिंमें 75% शेयर सिंध खे मिलणु खपे। उन खां अलावा असांजो जेको ॿियो अहम मुतालबो आहे कॉर्पोरेट फार्मिंग। ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले में तव्हां SIFC जहिड़ो ख़तरनाक इदारो ठाहे सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ो करे तव्हां छावणियूं ठाहियो पिया। तव्हां सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ा करे अरब शहज़ादनि खे अयाशी जा अॾा ॾेई रहिया आहियो। तव्हां सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ा करे मल्टीनेशनल कंपनियुनि जे ज़रिए कॉर्पोरेट फार्मिंग कयो पिया। पढ़ियल लिखियल नौजवान हो
टेक्नोलॉजी जो तोरा गूगल ते रुगो सर्च कियो तो अमेरिका जे अंदर कारपोरेट फार्मिंग कड़ा कलूर क्या जिले कारपोरेट फार्मिंग अमेरिका में थी तो लखे मानू मरिया लखे हारी बेरोजगार थिया जमीन 20 सालन के अंदर खाद खत्म थी वई बंजर बणजी वई ही सिंध जी जमीन के बंजर बनण चाहन पिया पंजा मुफाद हासिल करण जे लाए छो इनन के खबर आ त बलोचिस्तान इनन के पादर पे होने अफगानिस्तान आई खैबर पख्तूनख्वा मानू मिली इनन के पादर पे हणन उन करे वे इनन का निकरन पिया हां इनन ॾही पंजा सिंध में खोलण जी कोशिश कई आ उन करे कारपोरेट फार्मिंग के नाले ते सिंध जी धरती ते कब्जे जी कोशिश था कन असा था करूं ता लखे एकड़ जी का था क्यों असा सिंध जा मानू सिंध जो इंच बता के ॾण ला तार नायो करे मरी विदासी पर सिंध जी जमीन जो इंच बता के ॾण सिंध जी जमीन जो वारिस सिंधी मानू आ असा जो मुतालबो यो आ त धरती धड़न के या जमीन मिले सिंध जे बे जमीन हारन के या जमीन मिले क्यों असा जो मुतालबो तवा इन निटण गर्मी में के दौर में मुतदासी हैदराबाद हवाउन जो शहर आ जाम शोरो हवाउन जो शहर आ कराची जी मौसम एड़ी हुई तो सदी सिंध जा मानू गर्मी जो मोकलू कराची में गुजारण इंदा हुआ हाने हालत या है कराची में हीट स्ट्रोक जे करे 5-10-20 मानू मरन पिया या माहौलियाती जेका तबाही थिया ये जो गर्मी वधी आ यो कुदरती अजाब ना है पर या रियासती ना है लिए हुकमरान जी गलत पॉलिसी जो नतीजो आ ये कार्बन डाइऑक्साइड और नाइट्रोजन गैसुन जो इस्तेमाल करे फैक्ट्री के जरिए बेलन जो वाटू करे तमर जा बेला तबाह करे वणकारी के खत्म करे सिंध जी माहौलियात के तबाह कयो आई खरबे रुपया क्लाइमेट छो त उन तबाही में मुल्क को पाकिस्तान रियासत ना है पर दुनिया जा सबूरा सरमाएदार मुल्क बहन उन करे दुनिया जेके मुल्क मुतासिर हैं क्लाइमेट तब्दीली जे करे उनन के खरबे रुपया दे थी उन जी बहबूद लाए भलाई लाए पर उन खरबे रुपया हिता जी करप्ट पीपल्स पार्टी आई वफाक आई फौज पैसा खाई ता वन असा जो मुतालबो आ त क्लाइमेट फंड सिंध जी माण्हुनि जी मिल्कियत वो उन्हें से खर्च आखिरी जो असा जो मुतालबो अजो के तहरीक जो हिने सिंध मार्चो जबरी गुमशुदगियुनि जो आहे जबरी गुमशुदगियूं ऐं इंसान जी हकनि जी लताड़ सियासी कादर क़ौमी कारकुननि के कूड़न केसनि में कैद करण एड़ा मामला आहिनि जेका रियासत पंहिंजी हक घुरण ते असांजे आवाज़ के दबाइण चाहे थी ही कॾहिं पीका ऑर्डिनेंस जे ज़रिए त कॾहिं पीपीओ ऑर्डिनेंस जे ज़रिए मुख़्तलिफ़ मार्शल ऑर्डिनेंस लागू करे सिंध जे मानू जे आवाज़ के घुटण जी कोशिश की वई ही नथा चाहन त सिंध जो मानू गालाए ही नथा चाहन त सिंध जो मानू पंहिंजो हक घुरे उन करे सिंध जो मानू मोहबाज़ात जी सूरत में हक दो घुरे त मोहबाज़ात के खंबे गुम कर दा छड़े सिंध जा मानू असांजे हिकिड़े बुजुर्ग अयूब कांगड़ी जी सूरत में आवाज़ तो थारे तो उनके खबे गुम था कने 8 सालन का लापता है इंसाफ का 8 सालन का लापता है मुर्तजा जवड़े जो 8 सालन का लापता है सुहेल रजा भट्टी 12 सालन का लापता है शबीर कबरानी 14 सालन का लापता है ही सिंध जे मानू के जो ता जबरी गुम कयो था यूनाइटेड नेशन जो कानून है त जंग जी हालत में की रियासत के इख्तियार रहे तो के मानू के जबरी तौर पे खंबे गुम करे जेकरे के मानू ते को डो है को केस है त तवा जो अदालती निजाम है तवा जो कोर्टू है तवा जो आईन है हरा के या गाल जायरा त असा ना 1973 जे आईन के तस्लीम क्यों था न इन रियासत पाकिस्तान के तस्लीम क्यों था न उन जे अदालती निजाम के कबूल क्यों था पर उन जे बावजूद था त आप जे आईन त जे कानून त पंहिंजी अदालत में असा जे नौजवान के पेश कियो असा उते साबित करासी असा जो नौजवान फकत परस आशिक है तती जो लोग वतन है वो करेम गुनहगार है दहशतगर्द है उन करे असा जो मुतालबो है तो सिंध में जबरी तौर पे खंबे गुम कयल उमर चांडो वकील हुजे अब्बास
खतरो हुजे या असांजा ॿिया नौजवान क़ौमी कारकुन हुजनि उन्हनि खे आज़ाद कयो ऐं जेके असांजा नौजवान क़ौमी कारकुन शागिर्द उन्हनि केसनि में जेलनि में कैद आहिनि असां उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो था कयूं। अरबाब भील हुजे, कमरेड हन्नान अब्बासी हुजे या ॿिया असांजा केतिरा ई नौजवान कराची, हैदराबाद, सखर ऐं मुख़्तलिफ़ सेंट्रल जेलनि में अज़तूं पिया काटिनि, उन्हनि केसनि में भोगनि पिया। असां उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो था कयूं। असां सम्झूं था जबरी गुमशुदगियूं इंसानी हक़नि जी लताड़ आहे। सियासी कारकुननि खे गिरफ़्तार करे कूड़नि केसनि जे ज़रिए असांजी जदोजहद खे दॿाइण जी साज़िश आहे। उन करे असांखे कंहिं बि रूत में इहा साज़िश क़बूल न आहे। असां इहा जदोजहद कल्ह बि जारी हुई, अॼु बि जारी आहे। असांजी इहा जदोजहद वतन जी आज़ादी जी जदोजहद जारी रहंदी।